अच्छा हाणे पाण सिखंदासीं प्रॉफिट एंड लॉस जी परसेंटेज मालूम करणु ठीकु आहे यानी केतिरा परसेंट लॉस थिए थो ऐं केतिरा परसेंट जेको आहे सो प्रॉफिट थिए थो। परसेंट जो मतिलबु आहे हर 100 ते केतिरो मुनाफ़ो आहे, सिंपल इज़ दैट। ठीकु आहे। हाणे चए थो असलम हिकु बेज़ा जेको आहे फ़ी दर्जन अंडा वठे थो 120 रुपए में ऐं 130 में विकिरो करे थो त संदसि जेको आहे सो फ़ी सैकड़ो मुनाफ़ो मालूम कयो यानी कि प्रॉफिट परसेंटेज मालूम कयो। हाणे तव्हां इमेजिन कयो जॾहिं बि हिन टाइप जा क्वेश्चन हुजनि न आम ज़िंदगी में, तव्हां उनखे आम ज़िंदगी में ई एग्ज़ाम्पल वठंदा कयो, ज़हन में सोचींदा कयो। मिसाल तव्हां बाज़ार मां 120 रुपए में अंडा वठी था अचो ऐं 130 रुपए में विकिरो कयो था, तव्हांखे मुनाफ़ो फ़ी दर्जन ते घणो थिए थो? 10 रुपीज़। हाणे हे तव्हांजो छा आहे? 10 रुपीज़ प्रॉफिट आहे। ठीकु आहे। हाणे तव्हांखे मुनाफ़ो हे थिए थो पियो। हाणे तव्हां छा कंदो? इहो थिए थो 120 रुपयनि ते। हाणे तव्हां ॾिसंदव त 100 रुपए ते केतिरो मुनाफ़ो थिए थो। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त जॾहिं बि आहे हे कहिड़ी क़ीमत आहे? हे आहे क़ीमत ख़रीद। ठीकु आहे। हे कहिड़ी क़ीमत आहे? क़ीमत ख़रीद। ऐं हे कहिड़ी क़ीमत आहे? विकिरे जी क़ीमत, जंहिंखे पाण छा चवंदा आहियूं? सेलिंग प्राइस। ऐं हिन खे पाण छा चवंदा आहियूं? कॉस्ट प्राइस। हे नालनि में भुलण जी ज़रूरत न आहे। कॉस्ट चइबो आहे ख़र्चे खे, प्राइस माना सिंपल हे ख़रीद जी रक़म, क़ीमत ख़रीद, ऐं हे छा थींदी? विकिरे जी रक़म या क़ीमत फ़रोख़्त। ठीकु आहे। हमेशह इहा ॻाल्हि ज़हन में रखो, जेका प्रॉफिट या लॉस परसेंटेज जेका बि कढिबी आहे हिन खे न, छो जो हे कूड़ी क़ीमत आहे। कूड़ी क़ीमत में मुराद आहे तव्हां हेतिरे में त ख़रीद कई न आहे, तव्हांजा पैसा केतिरा लॻा आहिनि, इहा ज़हन में रखंदा कयो। हमेशह स्टूडेंट इन ते भुलंदा आहिनि त जेकी प्रॉफिट जेका हूंदो आहे उहो सेलिंग प्राइस ते कढंदा आहिनि। न, भली विकिरो था जेतिरे में बि, तव्हांजा ख़र्च केतिरा थिया हुया? तव्हां त 120 रुपया जेब मां कढिया न। तव्हांजा जेके पैसा 10 रुपया बचिया आहिनि उहे तव्हांखे 120 रुपयनि ते बचिया आहिनि। हाणे छा थींदो? परसेंटेज इज़ इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हाणे तव्हांखे ॾिसो चए थो फ़ी सैकड़ो मालूम कयो, इन जो मतिलबु आहे परसेंटेज त असांखे मालूम करणी आहे, फार्मूले खे रीअरेंज करण जी ज़रूरत ई न आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो जेका हे 120 रुपया आहे जेका क़ीमत ख़रीद हूंदी आहे, इहा हमेशह हेठों रखबी आहे, यानी इहा रक़म आहे। इहा तव्हां टोटल पैसा ख़र्चु कया न, उन ते हे तव्हांजो प्रॉफिट आहे, यानी हे पार्ट थी वेंदो। यानी तव्हांखे घणो मुनाफ़ो थियो? 10 रुपयनि जो मल्टीप्लाइड बाय 100। पार्ट छा हूंदो आहे? जेको मुनाफ़ो हुजे या लॉस हुजे उहो पार्ट आहे। ऐं जेका तव्हां पैसा ख़र्चु कया, तव्हांजी जेब मां जेके पैसा विया या असल क़ीमत जेका चइजे या क़ीमत ख़रीद, उहा जेको आहे सो हमेशह टोटल हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे हे ज़ीरो हिन सां कटिजी वियो, ठीकु थी वियो। बाक़ी बचा 12 ऐं 10 मिसाल था वठूं, ॿिनि जो खोड़ो हिन ते 6 दफ़ा, हिन ते 5 दफ़ा। हे 6 आहे, हे ज़ीरो न आहे, हिते 10 बचियो आहे। ॾिसो ॿिनि जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा, हिन ते 5 दफ़ा। हाणे 5 5 25, 25 भाङे 3, 25 भाङे 3 जे करे तव्हां 10 में जवाबु कढंदोसि। 25 भाङे 3, 3 जो खोड़ो हिन ते वेंदो 8 × 24, हिकु बची पियो, 10 ॾेई करे ज़ीरो ॾींदो। तव्हां पढ़ी आया ऑलरेडी, जेको आहे 8 × 9। ठीकु आहे। सिंपली असां चऊं त 8.3% मुनाफ़ो थिए थो। घणो मुनाफ़ो थिए थो? 8.3% मुनाफ़ो थिए थो। यानी हर 12 रुपयनि ते 10 रुपया। ॾिसो 100 ते 10 हुजनि त 10% थिया। हे 12 रुपयनि ते जेको आहे सो 120 रुपयनि ते 10 रुपया हुया, इन करे 8.3 माना हर 100 रुपए ते 8 रुपया 30 पैसा। हे छा आहे न, हेॾो वारा तव्हांखे ख़बर आहे पूरा अदद हूंदा आहिनि, हे रुपीज़ आहिनि। ऐं हे जेको 9 रुपयो हुयो उनखे असां 100 हिसनि में विरायोसीं, उन मंझि 30 पैसा। हे सम्झ में आयो ॻाल्हि? हर 100 रुपए ते माना 8 रुपया 30 पैसा तव्हांखे, या 33 पैसा इनफैक्ट चइजे, मुनाफ़ो थिए थो। ठीकु आहे। अञा हिन जो ॿियो एग्ज़ाम्पल आसान वारो ॾियांव थो, तव्हांखे वधीक बहितर तरीक़े सां सम्झ में अची वेंदो। अच्छा हाणे मां 2 एग्ज़ाम्पल लिखी वरिता आहिनि। ॾिसो तव्हां हे छो कढंदा आहियूं प्रॉफिट परसेंटेज? 455। अच्छा प्रॉफिट परसेंटेज असां छो कढंदा आहियूं? त जीअं असांखे ख़बर पए त कहिड़ो जेको असांजो बिज़नेस आहे वधीक प्रॉफिटेबल आहे। मिसाल वठूं था पिया, तव्हां ॾे साम्हूं हे 2 ऑप्शन आहिनि, तव्हां कहिड़ो कारोबार खणंदो? अचो चेक कयूं था पिया। ईअं धुका छो हणूं था? प्रॉफिट मार्जिन ॾिसो न। प्रॉफिट मार्जिन जो मतिलबु आहे हर 100 रुपए ते तव्हांखे केतिरो प्रॉफिट थिए थो। प्रॉफिट परसेंट माना 100 मां केतिरो मुनाफ़ो। ॾिसो अहमद 12,000 में टीवी ख़रीद करे थो, 15,000 में विकिरो करे थो, संदसि प्रॉफिट परसेंटेज मालूम कयो। तव्हां फार्मूलो लिखंदो, पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हाणे प्रॉफिट परसेंटेज त उअं ई मालूम करणी आहे न, इन जो मतिलबु आहे हे त असां रखंदासीं साॻियो ई। हाणे तव्हांखे ख़बर आहे त जेको तव्हांखे चयुमि त क़ीमत ख़रीद हूंदी आहे, तव्हां या अहमद जेको आहे सो उन जेब मां घणा पैसा ख़र्चु कया? उन त 12,000 ख़र्चु कया न, उनजी जेब मां 12,000 विया। जेके मथियां आहिनि, पहिरियों तव्हां मुनाफ़ो कढी वठो। 12,000 में तव्हां हिकिड़ी शइ ख़रीद करे आया आहियो। तव्हां इमेजिन कयो हिकिड़ो मोबाइल तव्हां वरितो, जीअं तव्हां ॿाहिरि निकितो या घर वियो या पाड़े में वियो, तव्हांखे दोस्त चयो यार 15,000 में मूंखे ॾे, तव्हां हुनखे ॾेई छॾियो, त तव्हांखे मुनाफ़ो घणे जो थींदो? 3,000 रुपए जो। हाणे हिन जो फार्मूलो त दरअसल हे हूंदो आहे सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस।
ठीकु आहे। पर तव्हांखे हिन में इहो लिखण में तव्हांखे जेको आहे कन्फ्यूजन थींदी, तव्हांखे पेपर में बि पुछी सघनि था पिया। ठीकु आहे। त प्रॉफिट जो फार्मूलो छा आहे, छा चवंदो सेलिंग प्राइस में मतिलबु आहे क़ीमत ख़रीद, माना हिन मतिलबु आहे तव्हां 15,000 सॉरी विकिरे जी क़ीमत तव्हां 15,000 में विकिरो कई। ठीकु आहे। मां जेकॾहिं हिते मां लिखां सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस। ठीकु आहे। हाणे हिन में मतिलबु आहे सेलिंग प्राइस माना जेतिरे में तव्हां विकिरो कई, घणे में विकिरो कई 15,000 में, उअं ई तव्हां कॉमन सेंस सां कढी सघो था पिया। ऐं कॉस्ट प्राइस इन मतिलबु आहे तव्हांजी क़ीमत घणी हुई, तव्हां घणे में जेको आहे ख़रीद कयो 12,000 में, 15,000 में 12,000 वेंदा, घणा बचंदा 3,000। ठीकु आहे। सो फार्मूले में न आहे उलझणो, तव्हांखे आम ज़हन में इस्तेमालु करिणो आहे। फार्मूला ईअं यादि कंदो तव्हां कन्फ्यूज़ थी वेंदो। सिंपल आहे, 12,000 में ख़रीद कयो, 15,000 में विकितो, 3,000 मुनाफ़ो थियो, या हिन में हे कट कंदो तव्हांजो 3,000 मुनाफ़ो अची वेंदो। ठीकु आहे। हाणे 3,000 तव्हांजो प्रॉफिट आहे, इहो तव्हांजो पार्ट आहे। छाजे करे पार्ट आहे, तव्हां टोटल पैसा घणा ख़र्चु कया, 12,000 ख़र्चु कया न, उन ते नंढिड़ो हिसो आयो आहे न, यानी 3,000 आयो आहे मल्टीप्लाइड बाय 100। ठीकु आहे। हाणे अॻिते सिंप्लीफिकेशन आहे, तव्हांखे ख़बर आहे हे 2 ज़ीरो हिन सां कटिजी वेंदा, हिक जी ज़रूरत ई न आहे। बाक़ी मथों बचो आहे, ॾिसो 3 ज़ीरो अञा हे ज़ीरो बि हिन हिकिड़े ज़ीरो सां कटे छॾियो। बाक़ी छा बचो, हिते मथे 300 बचो, हेठि 12 बचो। हिन मतिलबु आहे हिते 300 ऐं हिते 12। तव्हांखे ख़बर आहे ॿिन्हिनि ते 3 जो खोड़ो वञे थो, हिन ते हिकु दफ़ो, 2 ज़ीरो ते न वेंदो त 2 ज़ीरो लिखी छॾींदा, या ईअं खणी चऊं त 3 जो खोड़ो 300 ते 100 दफ़ो वेंदो, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा वेंदो। ठीकु आहे। मथों बचो 100 ऐं हेठों बचो 4, 4 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, ऐं हिन ते वेंदो घणा दफ़ा, 25 दफ़ा। हाणे इन जो मतिलबु आहे हिन में जेका प्रॉफिट परसेंटेज आहे हिन कारोबार में, उहा 25% आहे। 25%। इन जो मतिलबु आहे हर 100 रुपए ते तव्हां 100 रुपए इन्वेस्ट कंदो, तव्हांखे रिटर्न घणो मिलंदो, 25 रुपया मिलंदो, 25 रुपया मुनाफ़ो मिलंदो। ठीकु आहे। हाणे चऊं था पिया त अली टाफ़ियूं विकिरो करे थो, टाफ़ी जी हिकिड़ी थैली हुनखे मिले थी 300 रुपयनि में, ऐं उहा 500 में विकिरो करे थो पियो। ठीकु आहे। हाणे पहिरियों तव्हां आम दिमाग़ में इस्तेमालु करे करंदो त मुनाफ़ो घणो थिएसि थो, 300 में हिकिड़ी शइ वरितई ऐं 500 में विकिरो कयईं त मुनाफ़ो घणो निकिरी आयसि 200। ठीकु आहे। हाणे इहो हुनजो छा आहे, प्रॉफिट। हाणे इहो थी वियो प्रॉफिट रुपयनि में। हाणे परसेंटेज में कढूं था, कीअं थींदो, परसेंटेज इज़ इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, परसेंटेज इज़ इक्वल टू पार्ट घणो लिखंदासीं, जेको तव्हांखे चयो आहे प्रॉफिट या लॉस। प्रॉफिट हूंदो त प्रॉफिट, लॉस परसेंटेज चवंदा त लॉस जी कढंदासीं, उहो अॻिते हली लॉस सिखंदासीं। हे 200 अची वियो। हाणे जेको टोटल आहे इहो तव्हांखे मां बार बार चवां थो पियो त भई 500 न आहिनि रखणा। छा रखिणो हूंदो आहे, जेके तव्हांजी जेब में पैसा विया आहिनि, असल क़ीमत। तव्हां त 300 में वठी आया हुयो न, तव्हां क़ीमत वठी आया आहियो 12,000 में वठी आया आहियो। तव्हांखे दोस्त पुछो घणे, तव्हां कूड़ हणी ॾिनोसि, मिसाल वठो था, कूड़ हणणो बि न आहे, तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियण जे लाइ तव्हां हुनखे चयो यार 15,000 में ख़रीद कयो आहे, तूं दरअसल ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजो भाउ आहे, जिगरी यार आहे, बसि तूं खण जेतिरे में वठी आयो आहे। तव्हां हुनखे 15,000 में चिपकाए छॾियो, तव्हांजी जेब मां त 12,000 निकिता हुया न। सो असल क़ीमत हे आहे। हे छा आहे, कूड़ी क़ीमत। छो चयो मां कूड़ ॻाल्हाइण जे लाइ, जीअं तव्हांजे ज़हन में छापिजी वञे, हिन में ग़लती न आहे करणी, हे कूड़ी क़ीमत आहे। असल क़ीमत कहिड़ी आहे, उहो हे आहे। ठीकु आहे। हाणे हिते असां जेको आहे सो असल क़ीमत कहिड़ी आहे, 300 रुपया। हिते 300 रखंदासीं मल्टीप्लाइड बाय 100। हाणे तव्हां 2 ज़ीरो हिन सां कटे छॾंदो, बाक़ी हिते 3 बचा, हिते 200 बचा। तव्हां जेकॾहिं वंड नथी अचे, छो जो हे पूरो खोड़ो नथो वञे, तव्हां हीअं कंदो। ठीकु आहे। पहिरियों 20 ते खोड़ो पढ़ंदो, छिट्रिक 18 घणा बची पिया 2, हे ज़ीरो लाहे ॾींदो, वरी छिट्रिक 18 घणा बची पिया 2, ॾाही ॾेई करे ज़ीरो ॾींदो, वरी छिट्रिक 18। इन जो मतिलबु आहे 66.6%। 66.6%। इन जो मतिलबु आहे हर 100 रुपयनि ते तव्हांखे 66 रुपया बचंदा। हे तव्हांजो प्रॉफिट हूंदो हर 100 रुपयनि ते। हाणे तव्हां ॿुधायो त कहिड़ो कारोबार कंदो। हिन ते 100 रुपयनि ते 25 रुपया बचनि था, हिन ते हर 100 रुपयनि ते 66 रुपयो। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं ॿई ॼणा महीने में ₹1,00,000 जी सेल कनि त हिन खे बचंदा 25,000, ऐं हिन खे ₹1,00,000 जी जेकॾहिं हे सेल करे वञे त हिन खे घणा बचंदा, 66,000 बचंदा। कहिड़ो वधीक प्रॉफिटेबल थियो, हिन में प्रॉफिट मार्जिन वधीक आहे। पर शर्त इहा त जेकॾहिं हिन में असां ₹1,00,000 जी सेल पूरी कयूं, हे ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾो जो कारोबार आहे, हिन में ₹1,00,000 जी सेल, माना हिन जो मतिलबु आहे जेकॾहिं तक़रीबन असांजा 6-7 यूनिट विकामजी आहे त असांजी ₹1,00,000 जी सेल थी वेंदी, ऐं हिन में असांखे तमामु घणा जेको आहे सो सेल करणा पवंदा। ॻाल्हि सम्झ में अचेव थी। प्रॉफिट मार्जिन मां तव्हांखे अंदाज़ो ख़बर पवंदी आहे त कहिड़ो कारोबार जेको आहे वधीक प्रॉफिटेबल आहे, हर 100 ते केतिरा रुपया वधीक बचनि था। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची हूंदो। कुझु क्वेश्चन ॾियांव थो, तव्हां सॉल्व करे ॾेखारियो। थैंक यू सो मच।